अस्सलाम वालेकुम दोस्तों। हमेशा जियां अॼु वरी बि असां सिंधी ॿोली जा 5 नवां लफ़्ज़ सिखंदासीं। उन खां पहिरीं असां फ़ेफ़ानोस, फ़ेफ़ीथो, काफ़ कलम, काफ़ कुतो ऐं खे खट ताईं पढ़ियासीं। अॻियां पढ़ण खां पहिरीं असांजे चैनल खे फॉलो कजो, मोट ॾिजो। गे गऊं, गे घोड़ो, ङे सिंह ऐं लाम लकुण। ये 5 नवां लफ़्ज़ गाब गड, गे गऊं, गे घोड़ो, ङे सिंह ऐं लाम लकुण जो थी सके तो अलिफ खां लाम ताईं चङी तरह लिखण पढ़ण ऐं यादि करे पंहिंजे हीअं सां हलाइजो त जीअं अॻियां तव्हांखे सिंधी ॿोली लिखण पढ़ण में आसानी थिए। महिरबानी।